आऊं MRD जो सरबराह हुउसि जी त मौलाना फज़ल रहमान असां सां गॾु वेठो हूंदो रोज़ पॉइंटूं ॿुधाईंदो हाणे मौलाना साहिबु असां सिंधी माण्हू तव्हां खां अॻु पढ़ियल आहियो तव्हां वटि आया हुआ तुर्क असां वटि आया सदा अरब शरीफ़ असीं पंहिंजी इस्लाम फ़हमी कंहिं ते नथा मरियूं तव्हीं पंहिंजी इस्लाम फ़हमी असां ते न मरियो असांखे इस्लाम न सेखारियो असांखे ख़बर आहे इस्लाम तव्हां असांखे छा सेखारींदव कोई घर वञी वेहो पुलिस रोज़ा ऐं निमाज़ूं ई पुण चङो कमु पर उहो फार्म जंहिंसां पसी पई बिल्कुलु ही मज़हब हिक ॿिए जा सोट मसात आहिनि जी बिल्कुलु जीअं हिंदू मज़हब बुद्ध मज़हब जैन धर्म इहे वरी पंहिंजा पाण में माइट आहिनि हाणे हीउ जेको सलाम आहे पंहिंजो सलाम अलैकुम इहो यहूदीन जो सलाम आहे यहूदीन जा उचारण शालोम अलैकुम अॼु ॾींहं ताईं SHALOM ALEIKUM शालोम अलैकुम हुन शलोम आहे जेके जैकब पाण चऊं था याकूब चवंदा हो जैकब चवनि था सभई उतां आहिनि हिकिड़ो बि अरब जो नबी कोन्हे हिंदुस्तान जो नबी कोन्हे इंग्लैंड जो कोन्हे जर्मनी जो कोन्हे किथे जो बि कोन्हे सभु यहूदियुनि जे इलाइक़नि जा नाला आहिनि हज़रत इस्माइल उन नस्ल जो हो न हुज़ूर जिन फ़ैर जो औलाद आहिनि ऐं उहो फ़ैर हिते जो थोरी उहो बि हुतां आयो अरब अरब न उन इलाइक़े में जितां ॿिया नबी हुआ हीउ हुते जा माण्हू हुआ हीउ हिते मुहाजिर थी आयो आहे फ़ैर त हिते मुहाजिर थी हिते ई शादी कई हुई जेको हुन ॾींहुं वॾो आहे हुज़ूर जिन जो त मज़हब हिकु हद ताईं उते जी हालतुनि जो अक्स आहिनि वरी ॿिया मज़हब अचनि था उहो ॿियनि जीअं चयो हाणे तव्हां नमाज़ पढ़ंदो मग़रिब सिज जो 6 महीना सिज लाही न त उहो छा कबो क़ुर में इन लाइ कानून आहे त जिते 6 महीना मस्जिद सिज लहे न त पोइ छा कजे क़ुर में आहे जिते क़ुर में ईअं आहे त जेकॾहिं तलवारूं ऐं घोड़ा न हुजनि ऐं बंदूकूं खणी अची ॿियनि त पोइ जंग कीअं कजे आहे ई कोन कंहिं बि मज़हबी किताब हिते न कंहिं बि मज़हबी किताबनि में ईंदड़ दौरनि जे समूरनि कानूननि जे लाइ बंदोबस्तु थी सघे ई नथो तंहिंजे करे उहे हिकु हद ताईं उन ज़माने जी हालतुनि जी अकासी कनि था कतई आख़िरी शइ मसइलो हाणे इहा आहे मिल्कियत माईनि वटि थोरी आहे फलाणी वठी आहे माईनि खे मिल्कियत तव्हां ॾींदा ई कोन त पोइ हुनते फ़र्ज़ु कहिड़ो हूंदो तव्हां हुनखे क़ैद रखी वठंदा तव्हां हुनखे बाज़ारियुनि में विकिणंदा पिया शादी जो आहे न शादी 4 साल हुअनि न पर बाज़ारि में वञी मर्द वठी 50 सालूं वठी अचे शरीयत में जाइज़ा कोन्हे 50 सालूं बाज़ारि मां पैसा ॾेई वठी अचो घर में रखी ॾियो इन में बराबरी कहिड़ी ॻाल्हि आहे कंदी थो न बट वठी अचो न हीउ जेको परदो आहे सो बीबी ज़ैन जेका बीबी जंहिंसां हुज़ूर जी शादी कई उन राति उहो माई लिखी आहे माई हिकिड़ी आहे त किताब तव्हां पढ़िजो अंग्रेज़ी में लिखी आहे वॾी आलिम आहे इस्लाम ते वॾी वॾी अथॉरिटी जेके आहिनि त उहा आहे नालो हाणे छा चइबो केरु आहे मरियम नालो कहिड़ो अथसि मरियम जमाइला हुई मराकश जी आहे फ्रांस ॿोली आहे वॾी आलाम आहे मूंखे नालो पोइ यादि पवंदो उहा चयो त शादी राति 2 अरब जी वेठा शादी वॾी उहो परदो कोन हुओ उन्हनि में हुज़ूर जी शादी बि थी थब वेठा हुआ हाणे अची वियो ॼट वेठा हुते वॾेरा अची हुन बहस छॾियो हू चयो मुंहिंजो उठ वधीक आहे हू चयो मुंहिंजो उठ वधीक आहे हाणे दफ़ा थियनि त हू पंहिंजे कुंवार ॾांहुं वञे न हाणे वेठा बहस वेठा कनि हू चयो मुंहिंजो उठ हीअं कयो मुंहिंजो उठ कयो पोइ हुज़ूर जिन उतां थिया आहिनि से वरी विया आहिनि बीबी आयशा तव्हांखे ख़बर ई कहिड़ी तबियत जी हुई चई सुहिणी आहे कोन्हे सुहिणी आहे चई सुहिणी त आहे पोइ हाणे हज़ूर तमामु हया वारा हुआ वरी होॾां विया वरी बि हिननि वरी सुवाल जवाब करणु शुरू कया पोइ अची दर जे भरिसां बीठा हीअं करे चयूं अॼु खां वठी को मर्द औरत न वञे पराए घर में केर न वञे ईअं पर्दे जो कॉन्सेप्ट हुन माईअ चयो त इहो इतफ़ाक़ी हादसे तंहिं करे मुसीबत थी मदीने में हुज़ूर जिन जे घर जूं भाइयूं उहे बाज़ारि मां ख़रीदारी करणु वेंदियूं हुयूं पोइ हुननि बहानो ठाहियो त असां सम्झो त बानियूं अची बानियुनि जी कहिड़ी ॻाल्हि आहे असल में आहे त माण्हू मज़हब जा किताब चंद माण्हुनि ते छॾे ॾिना आहिनि उहे पंहिंजे मर्ज़ीअ सां ॻाल्हियूं वेठा माण्हुनि खे ॿुधाइनि माण्हुनि ॿियो पढ़ियो कोन्हे माण्हुनि खे सभिनी मज़हबनि जा किताब पढ़णु खपनि ऐं पंहिंजे मज़हब जा कुल किताब घणा आहिनि सही बुखारी आहे मिशकात शरीफ़ आहे हीअ आहे 4 आहिनि पढ़ण में देरि घणी हेतिरा किताब उठंदा पढ़ंदा माण्हू पढ़णी कोन था क़ुर शरीफ़ माना सिंधी में रखियो अंग्रेज़ी में पढ़ियो आहे रोज़ु पढ़णु खपे असीं त सदाईं पढ़ंदा आहियूं असीं त ख़ैर आहियूं मदरसनि जा निकितल असीं फ़िक़ह पढ़ियल आहियूं नंढे हूंदे खां वठी अरबी मुंहिंजो सब्जेक्ट आहे उहा जुदा ॻाल्हि आहे पर सभई पढ़णु खपे क़ुर शरीफ़ जी रोशनी में चवनि था न त औरत जी गवाही अदा आहे ऐं
उनखे विरासत जो हिसो बि उन चङो ज़माने जे ॾियणु खपे। महदूद हालतुनि में आहे उन इहे यानी कि आईंदे तव्हां जो सम्झो जे ख़्याल मुताबिक़ त हालात सां हिनखे यानी कि औरत जी गवाही अॼु पूरी मञणु खपे अॼु जान- जेके हालात आहिनि। साईं पूरे अॼु चवां थो जी, जी। तंहिं करे उन दौर जूं हालतूं जेको महदूद हुयूं औरतूं घर में बंदि पई हुयूं निकिरंदियूं कोन हुयूं उन्हनि खे वधीक ॼाण न हूंदी हुई। उहो दौर आहे हो जी, बिल्कुलु। उन दौर में इल्मु तव्हांखे ख़बर आहे इस्लाम जॾहिं आयो त कुल माण्हू 5 ॼणा पढ़ियल हुआ सभु अणपढ़ियल हुआ जेके हिकिड़ो यहूदी के 2-3 पढ़ियल हुआ 5, 8 के 10 हुआ यमन में पढ़ियल हुआ ही सॼो बेल माण्हू तमामु पोइते वैशी समाज हो उन में तब्दीलियूं तव्हां वॾियूं त नथा आणे सघो उन में तव्हां ओतिरो आणींदो जेतिरो थींदो सही तव्हां राकेटनि जे दौर जे लाइ कानून उन ॾींहं में त नथा लिखी सघो न न, बिल्कुलु। लेकिन इहे ॻाल्हियूं उन्हनि ज़माने में अॻिले वक़्तों के हैं ये लोग इन्हें कुझु न कहो जेको इज्तिहाद थियणो हो सो हिननि कयो ई कोन असीं नबियनि जा वारस आहियूं नबियनि जे वारसनि धंधो इहो कयो आहे जो हिकिड़ो अखर न ॻाल्हायो अथनि त हे ज़ोर जूं शादियूं जेके कीअं था करियो इहे जाइज़ न आहिनि ॻाल्हायो अथनि हिननि पंहिंजा फ़र्ज़ अदा कया आहिनि तव्हां इन्हनि ते चढ़े ॾिनो आहे तव्हां सभु पढ़ो मज़हब पढ़ो ऐं साइंस पढ़ो टेक्नोलॉजी पढ़ो यूनान पढ़ो मज़हबनि जा दायरा नंढड़ा आहिनि हाणे वसी करियो दुनिया वॾी थी वई आहे चंड ऐं सितारनि जो माण्हू पुॼी विया आहिनि बिल्कुलु साइंस ॻाल्हियूं बदिलायूं आहिनि हू बि पढ़ो ही बि पढ़ो ही पढ़ो तलबतुल इल्म फरीज़तुन अला कुल्लि मुस्लिमुन व मुस्लिमतुन उतलबुल इल्म लौ कान फी सीन चीन में इल्मु पढ़ण जी ज़रूरत कहिड़ी बि हा, वसी चीन में तरीन वञो। मानान में जेके बि इल्म आहिनि उहे पढ़ण खां सवाइ दीन जो इल्मु पढ़णु बेकार थी वेंदो हुओ जेकॾहिं तव्हां ॿियनि इल्म खां वाक़िफ़ न आहियो त बिल्कुलु ऐं इब्न रुश्द पढ़णु खपे बो अली सीना इन्हनि खे मुलनि मार्च कराए मारे छॾियो इब्न रुश्द खे मस्जिद वञी यहूदियुनि में छॾे आया हिननि सां जेके पढ़ियल माण्हुनि सां मुलनि जेके नाक कया आहिनि इस्लाम सां तव्हां जीअरे साड़े छॾियो तव्हां उहो दौरु पढ़ो इस्लाम जी तारीख़ पढ़ो सभु पढ़ो हिते हिन ते रचियो वीचारा पाण हाणे पढ़ियल आहिनि हिननि खे कहिड़ी ख़बर आहे तंहिं करे उन्हनि जी गहराइनि में वञो त तव्हांखे सभु ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं इहे ॻाल्हियूं बेकार आहिनि अधु चवाई हुनजी अधु गवाही ही मोल हरामी इहा जंग कंहिंजी हुई जेका ज़ियाउल हक़ पे इस्लाम पे फैलायो उहो यहूदी कमांडरनि जी अॻवानी हेठो यहूदी कमान हिते मिस्र में वेठी हुई पेशावर में आर्मी वेठी हुई इहा लड़ाई अमेरिका जी जहाज हुई अमेरिका जे जहाज खे कवर ॾियण लाइ हिन इस्लाम जो कूड़ो ढोंग रचायो तंहिंमें असां वारा मुला इस्तेमालु थी विया की मुसीबत त मुलनि विझे न उहो ॿिया हुन गॾिजी तंहिं करे हिन ॻाल्हि खे वसी तरीन माना इस्लाम जे मुताबिक़ हिते घणनि खे आहे सही इलाही घटि माण्हुनि खे असांजी कंहिंखे ॻाल्हि आहे हुई। ख़ुदि उलमाए करां मथे पढ़ी विया असांजे दोस्तनि आऊं MRD जो सरबराह हुउसि जी त मौलाना फज़ल रहमान असां सां गॾु वेठो हूंदो रोज़ पॉइंटूं ॿुधाईंदो हाणे मौलाना साहिबु असां सिंधी माण्हू तव्हां खां अॻु पढ़ियल आहियो तव्हां वटि आया हुआ तुर्क असां वटि आया सदा अरब शरीफ़ असीं पंहिंजी इस्लाम फहमी कंहिं ते नथा मणियूं तव्हीं पंहिंजी इस्लाम फहमी असां ते न मणियो असांखे इस्लाम न सेखारियो असांखे ख़बर आहे इस्लाम तव्हां सां छा सेखारींदा उहे घर वञी वेहो पुलिस रोज़ा ऐं निमाज़ूं ई पिणु चङो कमु उहो पर को ॿियो उहो को ॿियो फार्म जंहिंसां पसी पई बिल्कुलु